घोटकी समाजी अगवान कलीमुल्ला माहर चयो आहे त PPMNA ऐं माहर कबीले जे चीफ सरदार मोहम्मद बख्श खान माहर हमेशा इलाइक़े वासियुनि जी भरपूर ख़िदमत कई आहे। हुन समय बेरोज़गार नौजवाननि खे रोज़गार फ़राहम कयो आहे। कलीमुल्ला माहर मीडिया ऑफिस पहुची मीडिया सां ॻाल्हाईंदे वधीक चयो त सरदार मोहम्मद बख्श खान माहर नौजवान क़यादत जो सरवाण आहे। हुन जा ग़रीब ऐं मिसकिननि लाइ दरवाज़ा हमेशा लाइ खुलियल आहिनि। हुन चयो त सरदार मोहम्मद बख्श खान माहर जहिड़ा अज़ीम लीडर हिन इलाइक़े जा सरवाण आहिनि। खेसि माहर कबीलो ऐं हितां जी आवाम खेसि बेहद मोहबत करे थो। हुन चयो त असांखे उमेद आहे त सरदार मोहम्मद बख्श खान माहर अञा बि वधीक हितां जे बेरोज़गार नौजवाननि खे रोज़गार फ़राहम करे इलाइक़े वासियुनि जो भरपूर ख़िदमत कंदो। घोटकी में जश्न ईद मिलादुल जे हवाले सां हिकु तक़रीब थी गुज़री, जंहिंमें दरगाह ड्रिप मेहर शाह जिलानी जो पीर सैद शाह हुसैन शाह जिलानी पंहिंजे सालियाने सफ़र ते घोटकी पहुची वज़ीर अहमद कलवर, रशीद सिंधी, गुलबार कलवर जी तक़रीब में शिरकत कई। तक़रीब में ख़लीफ़ो रहमतुल्लाह कलवर, रहमान फ़कीर, साहिब ॾिनो कलवर, शफ़क़त कलवर, सरवर कोरी, वाहिद बख्श माहर, कामरेड अकरम थईम, वहाब सहतो ऐं ॿियनि शिरकत कई। हुन मौक़े ते तक़रीब खे ख़िताब कंदे सैद शाह हुसैन शाह जिलानी चयो त असांखे घुरिजे त पाण में एको ऐं ॿधी क़ाइमु करे अलाह ऐं हुन जे रसूल जी ॾसियल वाट ते हलूं, छो त उन वाट में ई सुकून आहे। हुन चयो त सिंध जा माण्हू मोहबत कंदड़ ऐं महिमान नवाज़ आहिनि। असांखे घुरिजे त पाड़े वारनि जो ख़्यालु रखूं ऐं उन्हनि जा हक़ अदा कयूं। हुन मौक़े ते सिंध जे मशहूरु नात ख़्वां नियाज़ अहमद सिकंदरी नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी शान में नात चई महफ़िल खे रूहानी सकून ॾेई छॾियो।